मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं गार ॾियण सां वुज़ू फासिद थींदो या न थींदो? अच्छा, गार ॾियण सां वुज़ू जेको आहे फासिद न थींदो आहे, बाक़ी वुज़ू जे अंदरि जेको असुली पंहिंजी जान हूंदी आहे, वुज़ू जे अंदरि असुली जेको पंहिंजो नूर हूंदो आहे उहो ज़ाइल थी वेंदो आहे। त पोइ बहितर आहे, मुस्तहब आहे, बंदो जेको आहे वुज़ू जेको आहे चेंज करे वठे। जेकॾहिं अगरि कोई बि बंदो वुज़ू करे ज़बान मां जेको आहे गार निकिती, अहिड़ो अल्फाज़ निकितो जेको बिल्कुलु गलीज़ अल्फाज़ आहे, ग़लति अल्फाज़ आहे, त यादि रहे उन मां वुज़ू फासिद न थींदो आहे, वुज़ू फासिद न थींदो आहे। पर पोइ बि बहितर आहे त वुज़ू चेंज करे वठो। छाजे करे त वुज़ू मां असुली नूर निकिरी चुको आहे, वुज़ू मां असुली बरकत निकिरी चुकी आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि इन वुज़ू सां नमाज़ पढ़ो त नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी पोइ बि बहितर आहे, भलो अमल आहे त वुज़ू जेको आहे चेंज करे छॾियो। बाक़ी इहो अमल वॾो ख़तरनाक आहे।